ज़रूरत खां वधीक सोचणु केतिरनि ई माण्हुनि लाइ हिकु आम मसइलो थी सघे थो ऐं इहो दॿाउ ऐं परेशानी जो सबबु बणिजी सघे थो, पर हिन मसइले मां छुटकारो हासिल करणु नामुमकिन न आहे। माहिरनि इन मां छुटकारो हासिल करण जा केतिरा ई तरीक़ा दरियाफ़्त कया आहिनि। घणी सोच खे शिकस्त ॾियण जा केतिरा ई तरीक़ा आहिनि जिन ते अमल करे इन खां बची सघिजे थो। ज़हन साज़ी जी टेक्निक तव्हांखे माज़ी या मुस्तक़बिल बाबति ख़्यालनि में गुम थियण बदिरां मौजूदा वक़्त में रहण में मदद करे सघे थी। जॾहिं तव्हां वधीक सोचे रहिया हूंदा आहियो त इन्हनि ख़्यालनि खे चैलेंज करण जी कोशिश करियो जेके वधीक सोचण जो सबबु बणिजनि था। पंहिंजो पाण खां पुछो त इहे हक़ीक़ी आहिनि या इन्हनि जी हिमायत करण लाइ को सबूत आहे। अहिड़ियुनि सरगर्मियुनि में मसरूफ़ थी वञो जिन सरगर्मियुनि ते ध्यानु ॾियणो पवंदो आहे, जीअं वर्ज़िश करणु, कुझु पढ़णु या को तख़लीक़ी कमु करणु। जेकॾहिं अव्हां कंहिं ख़ासि ॻाल्हि जे करे परेशान आहियो त पोइ उन ॻाल्हि ते सोचण लाइ को वक़्तु मुक़ररु करियो। इन सां इहो फ़र्क़ु पवंदो त ॿिए वक़्त में अव्हां इन ॻाल्हि खे सोचण में ॿुॾल न रहंदा ऐं जंहिंजे करे अव्हां सॼो ॾींहुं परेशान रहंदा आहियो उन परेशानी खां बची वेंदा। इन खां सवाइ कुझु सरगर्मियूं जेके माहिर ॿुधाईंदा आहिनि उन्हनि में ड्रिघा साह खणणु, मुराक़बो या योगा दिमाग़ खे सुकून ॾियणु ऐं दॿाउ घटाइण में मददगार आहिनि। हिकु ॿियो फार्मूलो बि ॾिठो वेंदो आहे त जेकॾहिं अव्हां जी सोच कंहिं शइ खे तब्दील करे सघे थी त पोइ जेको सोचे रहिया आहियो उन ते अमल करियो ऐं मसइले खे हल करियो। जेकॾहिं अमल नथा करे सघो त पोइ अॻिते वधी वञो ऐं सोचण खां बचण जी कोशिश करियो। हीउ उहो फार्मूलो आहे जंहिं जी मदद सां अव्हां घणो सोचण वारी आदत ई छॾे ॾींदा ऐं दॿाउ घटिजी वेंदो। सोच वीचार लाइ कंहिं दोस्त या वेझे अज़ीज़ सां हाल अहिवाल करण में बि मदद मिली सघे थी। इहो बि ॼाणे वठो त तक़रीबन हर माण्हू अॼुकल्ह ज़रूरत खां वधीक सोचींदो आहे, पर जेकॾहिं अव्हां इन शइ खां बचणु चाहियो था त ॿुधायल तरीक़नि ते अमल करियो।